नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मटियारी खां ख़बर ॾींदा हलूं त डॉक्टरनि जी तंज़ीम PMA जी सॾ ते तालका अस्पताल मटियारी जे डॉक्टरनि एहतजाज कंदे OPD जो बाइकाट करे अस्पताल जे गेट अॻियां एहतजाज मुज़ाहिरो कंदे धरणो हयो। धरणे जी सरबराही डॉक्टर अब्दुल रज़ाक मेमन, डॉक्टर अब्दुल जब्बार, डॉक्टर अल्ताफ काज़ी, डॉक्टर तौफ़ीक, डॉक्टर नुसरत ऐं डॉक्टर नदीम करे रहिया हुआ। डॉक्टरनि OPD जो बाइकाट करे परे परे खां आयल मरीज़नि खे इंतहाई मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी वियो। केतिरा ई मरीज़ डॉक्टरनि खे इलाज जे मुआइने लाइ मिनथूं कंदा रहिया। मजबूर ग़रीब ऐं बेपहुच मरीज़ बग़ैर इलाज जे वापसि रवाना थी विया। बाक़ी साहब हैसियत मरीज़ प्राइवेट डॉक्टरनि जे हथ चढ़ण ते मजबूर थी विया। ॿिए तरफ़ एहतजाज कंदे डॉक्टरनि जो चवण त असांजा केतिरा ई अरसे खां मुतालबा न पिया मञा वञनि। हिननि ते PMA जे काल ते एहतजाज करे रहिया आहिनि। असांजा मुतालबा आहे त सिंध जे डॉक्टरनि खे बर वक़्तु प्रोमोशन ॾिना वञनि, सिंध जे डॉक्टरनि जूं पघारूं ऐं अलाउंस ॿिनि सूबनि जे बराबरि ॾिना वञनि, दौरान ड्यूटी डॉक्टरनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे, सिंध जे डॉक्टरनि खे टाइम स्केल ॾिनो वञे। हुन खां अलावा डॉक्टरनि जी जाइज़ कमनि जे लाइ सिहत डिपार्टमेंट जे तरफ़ां डॉक्टरनि खे लुटमार बंदि कई वञे। मुतालबा न मञींदा त OPD जो बाइकाट जारी रहंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।